ॻाइणी फ़ाइज़ा अली सां शादी कंदड़ अब्दुल हमीद अबड़े जी पहिरीं ज़ाल गुज़िरियल ॾींहुं साम्हूं आई हुई, जंहिं इल्ज़ाम हयो त संदसि मुड़ुसु अब्दुल हमीद अबड़ो घर नथो अचे ऐं खेसि पंहिंजी धीअ जो बि ख़्यालु नाहे। पाण खे अब्दुल हमीद अबड़े जी ज़ाल ॼाणाईंदड़ नाजिया अबड़ो जो चवणु हो त अब्दुल हमीद साहब ॿियनि ते ध्यानु ॾियण खां अॻु पंहिंजे घर ते ध्यानु ॾियो, असां अव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहियूं। हुन चयो त मां अब्दुल हमीद जी पहिरीं घरवारी आहियां ऐं फादर्स डे ते बि हू घर न आयो। जेकॾहिं वटसि टाइम नाहे त असांखे ॿुधाए छॾे। रमज़ान खां पोइ अब्दुल हमीद अबड़ो जी शिकिल बि नाहे ॾिठी। असां सां ईअं करे रहियो आहे ॼण असां सां संदसि को वास्तो ई न आहे। अहिड़ी वीडियो साम्हूं अचण खां पोइ सोशल मीडिया वापेदारनि जी हमदर्दी नाजिया अबड़ो सां नज़र अचे थी, जेके चवनि था त नाजिया अबड़ो बाइख़लाक़ ऐं बाकिरदार औरत लॻे थी। अब्दुल हमीद अबड़े खे ईअं न करणु घुर्जे। ॿिए पासे वीडियो वायरल थियण खां पोइ फ़ाइज़ा अली ऐं संदसि मुड़ुसु अब्दुल हमीद अबड़ो जी हिकु ॿी वीडियो बि साम्हूं आई आहे। अणसिधी तरह इहो नाजिया जे वीडियो बयान जो जवाबु नज़र अचे थो, जंहिंमें फ़ाइज़ा अली पारां पैगाम ॾिनो वियो आहे त संदसि मयार किराइण जी कोशिश में उन्हनि केतिरा ई माण्हू किरंदे ॾिठा आहिनि।